Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. पीटीआई बानी जे पुटनि सुलेमान ऐं क़ासिम जी पीउ जी आज़ादी लाइ मुहिम शुरू करे छॾी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प जी ख़ासि नुमाइंदे रिचर्ड ग्रिनल सां मुलाक़ात। रिचर्ड ग्रिनल एक्स ते जारी कयल बयान में चयो आहे त सुलेमान ऐं क़ासिम सां कैलिफोर्निया में मुलाक़ात कई ऐं हौसला बुलंद रखण जी सलाह ॾिनी। सॼी दुनिया में लखे माण्हू सियासी इंतकाम ते ॿधल केसिस खां तंग अची विया आहिनि। अव्हां अकेला न आहियो। पीटीआई बानी जे पुटनि जी पाकिस्तानी जाइ अमरीकी डॉक्टर आसिफ महमूद सां मुलाक़ात। डॉक्टर आसिफ महमूद अमरीकी आलमी मज़हबी आज़ादी बाबति कमीशन जो नायब चेयरमैन आहे। डॉक्टर आसिफ महमूद पंहिंजे बयान में चयो आहे त पीटीआई बानी जे पुटनि सुलेमान ऐं क़ासिम ख़ान ते फ़ख्रु आहे। हू पंहिंजे पीउ जी आज़ादी जे लाइ जदोजहद करे रहिया आहिनि। अलीमा ख़ान दावा कई हुई त पीटीआई बानी जा पुट पहिरियां अमरीका वञी पंहिंजे पीउ सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि खे उजागर कंदा ऐं बाद में पाकिस्तान अची तहरीक जो हिसो बणिजंदा। पीटीआई बानी जी गिरफ़्तारी गैर आइनी ऐं गैरकानूनी आहे। 5 अगस्त खां हक़ीक़ी आज़ादी जी तहरीक शुरू कंदासीं। केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जो ऐलान। जारी कयल बयान में अली अमीन गंडापुर चयो त असां बानीअ जी गैरकानूनी ऐं गैर आइनी गिरफ़्तारी ऐं सज़ा खे नथा मञूं। सज़ाऊं अवाम जे राय ऐं आइन ते ॿधल अमिलो आहिनि। समूरनि गैरकानूनी फ़ैसिलनि खे वापसि वठणो पवंदो। पीटीआई खे ख़तमु करण वारा अॼु माज़ी जो किसो बणिजंदा पिया आहिनि। असां सच सां गॾु बीठा आहियूं ऐं हर क़िस्म जी क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं। अली अमीन गंडापुर चयो त 5 अगस्त खां पाकिस्तान जी हक़ीक़ी आज़ादी जी तहरीक शुरू कंदासीं। दहशतगर्द 1 इंच ज़मीन ते बि कब्ज़ो नथा करे सघनि। बलोचिस्तान जे मसइलनि खे सम्झण जे लाइ माज़ी जी हक़ीक़त ॼाण ज़रूरी आहे। बलोचिस्तान बाबति ॿियनि इलाइक़नि में मिलंदड़ तसवर हक़ीक़त जो उबतड़ आहे। बलोचिस्तान जो असुलु मसइलो तरक़ी या बेरोज़गारी न आहे। हुकूमत खे नाराज़ नौजवाननि जूं शिकायतूं ख़तमु करे खेने गले लॻाईंदासीं, पर रियासत मुख़ालिफ़ कार्रवायूं करण वारनि सां आइन खां ॿाहिरि ॻाल्हियूं मुमकिन न आहिनि। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जूं कोयटा में मीडिया सां ॻाल्हियूं। सरफराज़ बुगटी चयो त गुम थियल माण्हुनि बाबति कानून साज़ी कई वई आहे। बलोच क़ौम खे लाहासिल जंग जे तरफ़ धिकियो पियो वञे। गवर्नेंस ऐं सर्विस डिलीवरी निज़ाम में सुधारा आणे रहिया आहियूं। सिहत ऐं तालीम में 99% भर्तियूं मेरिट ते कयूं आहिनि। शागिर्दनि खे क़ौमी ऐं आलमी स्कॉलरशिप्स ॾेई रहिया आहियूं। सरफराज़ बुगटी चयो त नौजवान ऐं नारी जे बेदर्दी सां क़त्ल वारे वाक़े जी जांच कई पई वञे। मक़तूलनि जे वारसनि मां कंहिं FIR दाख़िल न कराई। कंहिं सरकार जी फ़रियाद ते दाख़िल कयो आहे। PDA में 25 जुलाई ताईं मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मानसून बरसातुनि सबबि इम्कानी ख़तरनि खां ख़बरदार करे छॾियो। उत्तर वलनि इलाइक़नि में शदीद बरसातुनि सबबि लैंडस्लाइडिंग जो ख़दशो। सिंधु दरिया चनाब जेलम ऐं काबुल में पाणी वहकिरनि में वाह थियण जो इम्कान। 1 ॾींहुं अॻु बाबूसर में लुड़ी वियल 15 ॼणा हथ न अची सघिया। सियाहनि खे गिलगित बिल्तिस्तान जो सफ़र न करण जूं हिदायतूं जारी। मथां वारनि इलाइक़नि में मुसलसल बरसातुनि बाद सिंधु दरिया जे वहकिरनि में वाध। तरबिला, कालाबाग ऐं चश्मा वटि विचोले दर्जे जी बोर्ड डिक्लियर। गुडू ऐं सखर बिराज वटि ॿीहर नंढी बोर्ड डिक्लियर। सॼे मुल्क में बरसातुनि सबबि 26 जून खां हिन वक़्त ताईं 245 ॼणा फौत, 602 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। पंजाब में 135 ॼणा फौत ऐं 470 ज़ख़्मी। केपी में 59 ॼणा फौत ऐं 73 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सिंध में हिन वक़्त ताईं बरसातुनि सबबि 24 ॼणा फौत ऐं 40 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। NDA में बरसातुनि सबबि थियल जानी ऐं माली नुक़सान जा तफ़सील जारी करे छॾिया। रिपोर्ट मूजिबि बलोचिस्तान में हिन वक़्त ताईं 16 ॼणा फौत थी चुका आहिनि। गिलगित बिल्तिस्तान में 3, आज़ाद कश्मीर में 2 ऐं इस्लामाबाद में 6 ॼणा अजुल जो शिकार थी विया। फौतनि में 83 मर्द, 44 औरतुनि ऐं 118 ॿार शामिल। बरसातुनि सबबि 854 घर किरी पिया। 208 ढोर बि मरी विया। सभ खां वधीक फौतगियूं घर किरण, ॿुॾण, लैंडस्लाइडिंग ऐं फ्लैश फ्लड सां थियो आहे। बरसातुनि सबबि वॾो नुक़सानु थियो आहे। कंहिं सूबे खे असांजी मदद जी ज़रूरत हुजे त असां हाज़िर आहियूं। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। शर्जील इनाम चयो त सिंध में बि जेकॾहिं को वॾो स्पेल आयो त असां मुकमिल तौर ते तयारु आहियूं। इंतिज़ामी अलर्ट आहे। मशीनरी मौजूदु आहे। लियारी में इमारत किरण जे वाक़े बाद हिन वक़्त ताईं 59 ज़बून हल इमारतुनि खे ख़ाली करायो वियो आहे। कंहिं बि सियासी अॻुवाण खे सज़ा मिलण ते पीपल्स पार्टी खे ख़ुशी न थींदी आहे, पर जेकॾहिं को भञ राह करे त उनखे माफ़ नथो करे सघिजे। नदियुनि नालनि ते अॾावतूं करण सबबि नुक़सानु थियो आहे। रावलपिंडी जी कानगी हाउसिंग सोसाइटी में बरसाती पाणी जे वहकिरे में ॿुॾी वियल पीउ ऐं धीउ जी ॻोल्हा जारी आहे।
ही कुदरती आफ़त न क्लाइमेट चेंज आहे जंहिंमें पाकिस्तान जो पहिरियों नंबर आहे। सेनेटर शरीर रहमान जो सेनेट जे माहौलियाती तब्दीली बाबति स्टैंडिंग कमेटी जे इजलास खे ख़िताब। सेनेटर फलक नाज़ चित्राली चयो त NDMA चित्राल खे नज़रअंदाज़ कयो, उते कमु न थियो आहे, NDMA खे ख़ासि ध्यानु ॾियणो पवंदो। माहौलियाती तब्दीली वारे खाते जी सेक्रेटरी इजलास खे ब्रीफिंग ॾींदे चयो त बोर्ड सबबि बि फ़ौतगियूं थियूं आहिनि, कमज़ोर इंफ्रास्ट्रक्चर फ़ौतगियुनि जो वॾो सबबु आहे। बलोचिस्तान में फायरिंग करे क़त्ल कयल नारी बानू जी वालदा जो बयानु साम्हूं अची वियो। मक़तूल नारी जी माउ जो चवणु आहे त बानू खे बलोची रस्मनि रवाजनि मूजिबि सज़ा ॾिनी वई। गिरफ़्तार जवाबदारनि खे आज़ादु करण जो मुतालबो। कोयटा जी दहशतगर्दी टोड़ अदालत जोड़े जे क़त्ल केस में नामज़द जवाबदार सरदार शेरबाज़ सातकज़ई जो वधीक 10 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड खे मंज़ूर करे वरितो। अदालत में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सरदार शेरबाज़ सातकज़ई चयो त अलाह खे हाज़िर नाज़िर सम्झी जांच करण बाद बयानु ॾियो। पुलिस जवाबदार खे वधीक ॻाल्हाइण खां रोके छॾियो। जोड़े जे क़त्ल जो केस हना ओड़क थाणे ते दाख़िल आहे। रक्त छड़ी हुई है इंसाफ खपे इंसाफ खपे ॿियो साईं कुझु कोन्हे खपे। कराची जे इलाइक़े लियारी में मुड़ुस तां वहशत जो निशानो बणियल 19 वरनि जी नारी शांति ज़िंदगी जी जंग हाराए पई। 1 महीनो अॻु नई पढ़ियल कुंवार शांति खे संदसि मुड़ुस अशोक जी वहशत जो निशानो बणायो हो ऐं नारी ट्रामा सेंटर कराची में दाख़िल हुई। पुलिस जो चवणु आहे त अशोक गिरफ़्तार आहे। वारसनि जो चवणु आहे त असांखे ॿियो कुझु न रुगो इंसाफ़ घुरिजे। कल असांजो छोकिरो बीमार थी पियो जेको असां हिन पुल तां टपऊं पिया माईअ खां हथ मां छॾायो। हे छोकिरो असांजो फौत थी वियो आहे ऐं हिन छोकिरे खे असां दफ़नायूं था। 5 सालनि ताईं असां हे छोकिरो ॾेखारींदासीं। जेको बि ऑफिसर अचे जेको बि हे अचे चवंदासीं त 23 तारीख़ वारो मुयल छोकिरे जी हीअ जाइ दफ़नायूं था ऐं क़बर में पूराए ऐं असां उते बि वीडियो कढूं था। हिन छोकिरे जो असां सां एतिरी नाजाइज़ी आहे जो असां ॻोठ अरबेले बडाणी हिकु न आहे शानण बडाणी ऐं मीरा बेशकू बडाणी सामलो 8-9 ॻोठनि ते हे सूमर ख़ान जाफ़री आहे। वॾा वॾा ॻोठ आहिनि। असांखे पुल जी सहूलियत न आहे। असांजो नंढनि वॾनि ऑफिसरनि ऐं मिनिस्टरनि खे इहो ई अर्ज़ु आहे त ख़ुदा कारनि असां सां मदद कनि असां ॾुखिया सुखीअ में ताकी असां शहर ताईं पुॼी वञूं। रुस्तम सां काठ जी पुल पार कंदड़ मौज हिंज तां खीर प्याग पुट शाख में किरी फौत। ॻोठ अरबेलो बडाणी वटि शाख ते पुल न हुजण सबबि रहवासियुनि काठ जी पुल ठाही हुई। औरत बीमार पुट दिलशाद खे इलाज लाइ अस्पताल खणी वञी रही हुई त हंज तां किरी शाख में ॿुॾी वियो। वारसनि जो ॿार जो लाश खणी एहतिजाज। वारसनि जो चवणु आहे त चूंडियल नुमाइंदनि ऐं लाॻापियल ऑफिसरनि खे पुल ठाराए ॾियण जूं दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि। फौरी तौर पुल ठाराए ॾियण जो मुतालबो। कश्मीर मां 2 ॿारनि समेत अगवा थियल 5 मुगियूं बाज़ियाब न थी सघिया। 2 ॾींहं अॻु अगवा थियल नीगर फैज़ान नाइच ऐं नौजवान ईसा नाइच जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो एहतिजाज। फयाज़ नाइच, फारूक नाइच ऐं ॿियनि चयो त 2 ॾींहं अॻु नीगर फैज़ान ऐं ईसा नाइच खे हथियारबंद अगवा करे विया। पुलिस मुगियुनि जी बाज़ियाबी लाइ कख भंज बीणो न कयो आहे। मुगियुनि खे बाज़ियाब कराए SHO कश्मीर खे हटाइण जो मुतालबो। बडाणी मां अगवा थियल नीगर मंसूर सांगी ऐं गुडू मां अगवा थियल नौजवान अकबर पठाण बि बाज़ियाब न थी सघिया। तंगवाणी मां अगवा थियल नौजवान हनीफ खोसो जी बाज़ाइबी अमल में न अची सघी। ऐं जेकबा जे बका मोहम्मद थाणे जी पुलिस मोबाइल भरिसां ॾोहारी। सलाह उर्फ़ सलाहू गुलवाणी जी टिकटॉक वीडियो वायरल। SSP जेकबा जे हुकूमत ते SHO मोहम्मद ख़ान बिरोही, वॾो मुंशी ज़ुबैर जखराणी, अलकार असगर अली ऐं अलकार शेर दल ते केस दाख़िल।
पुलिस SHO ऐं ॿियनि अलकरनि खे गिरफ़्तार करे अदालत ॾाढो पेश कयो। अदालत 14 ॾींहं जी जिस्मानी रिमांड ते जेल माणे छॾियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार माया काज़ी राबेल। हेडलाइंस वां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।